अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, जियां त मां आहियां तव्हांजो पंहिंजो भाउ ज़ाहिद अली थई। दोस्तों, अव्हांखे त ख़बर आहे हिन वक़्तु पूरे मुल्क में किरोना वायरस फैलिजी चुको आहे। ईअं पंहिंजे सिंध में भी किरोना वायरस फैलिजी चुको आहे। दोस्तों, तव्हां पंहिंजे मासूम ॿारनि खे घर खां ॿाहिरि न मोकिलियो। अगरि तव्हां ॿाहिरि वञो था, कंहिंखे हथु मिलायो था त घर अचो था त पंहिंजा हथ साबुण सां धोयो। हा, परेशान थियण जी ज़रूरत न आहे। तव्हां रब साईं खां दुआ घुरियो त अलाह साईं हिन बीमारीअ खे ख़तमु कये। अलाह साईं हर बीमारीअ जो इलाज ज़रूरु ठाहियो आहे। दुआ घुरियो त रब साईं हिन बीमारी खे तमामु जल्द ख़तमु करे छॾींदो। परेशान न थियो। अलाह हाफ़िज़।